शुक्रगुजार आहियां गुलाम रसूल बुरड़ो साहब जो पार्टी के वर्करनि खे पंहिंजे अंगण ते घुराए हीउ मान बख़्शियो आहे, ये मौक़ो फराहम किया है तो तव्हां सां ॿ लफ़्ज़ मुखातिब थियूं। अॼु हीअ हिकिड़ी बच कचहरीअ जे सिलसिले में हिते गॾु थिया आहियूं। तव्हां असांजो वाबस्तगी टेक्सटाइल मिल हुई तनवीर टेक्सटाइल मिल टंडो आदम में उनमें रेंजर्स विहारे छॾी सॼी तबाह करे छॾी। ॿियूं हुनजी नौकिरी खे त पर हिकु दफ़ो हिते असांजे रस्ते ते मुलाक़ात थी, उते बि ॾाढो मोहतरमा ख़ुशि थी